नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पेरी हजरत ईसा रूहुल्लाह आसमान ते अल्लाह जीरो जगतो खणी वरदो हजरत ईसा आसमान ते वियो उनकी का कायनात में कोई नबी पहुनो कहीं बचाए ते को नबी पहुनो इनके हिकड़ी सदी गुजरी चुकी हुई 30 सदी गुजरी चुकी हुई 30 सदी गुजरी चुकी हुई हत्ता के 5 सदियों 71 साल गुजरी चुका हुआ। अप्रैल जो महीनो 22 तारीख हुई 571 ईस्वी हुई मक्के पाक की पाक धरती ते हजरत अब्दुल्ला जे घर बीबी आमना जी गोद में सोनू नबी मोहम्मद अरबी पैदा हुआ। एडो वडो अरसो हजरत ईसा के गुजरी चुको हो ते को नबी कोनो 571 साल विच में को नबी कौन तेस ताई दुनिया बिगड़ी चुकी हुई सफा बिगड़ी वही एनो जुल्म थी चुको एडी दुनिया बिगड़ी चुकी हुई एडी जहालत जी चुकी हुई इंसान जानवर ही वहशी पर जी चुका हुआ। मजलूम मथो लिकान में पूरो सर लिकान में पूरो मजलूम घर का बाहर निकलना तैयार न हो ऐ जालिम जा जुल्म उरूज दे होंदा बस जी लठो होंदी हुई उन्हें जी में होंदी हुई बस उन जी ही गाल होंदी हुई जेको दुनिया जो वडो जालिम होंदो वही रईस ऐं कौम जो अगवान होंदो। मक्के पाक की धरती जे अरब की सरजमीन पे एडो जुल्म थी चुको जो न्याणियों जिंदा दरगोर जमीन में दफन करे छड़ींदा हुआ। अगर औरत के माहवारी ईंदी हुई जबलन मां निकरी झंझ में वणन सां बधी छड़ींदा हुआ। अगर मेहमान के जे घर में ईंदो पीठल बकरी जी टंग कपे ऐं उन के पचाए मेहमान के खाराए छड़ींदा। जानवर पे जीरो तरपंदो पर के एहसास कोन थींदो। अगर पिया अगर मुर्स मरी वेंदो त साल उन जी पंहिंजे वॾे पुट सां निकाह करे छॾींदी हुई। बेशर्मी ऐं बेहयाई उरूज ते बणिजी चुकी हुई। नौशीर मां जवाब ॾिनो मक्के पाक जी रज़ेज़ार धरती अरब जे ज़िंदनि जे मथां आऊं हुकूमत कोन कंदुसि। इन ज़माने में जॾहिं कंहिंजा 100 साल ताईं झगड़ा हलंदा हुआ खून करे माण्हू मारे उन मां रत कढी गिलास में भरे चौंकल में पी करे बटा कोणी पियांदा हुआ पर उन्हनि खे कोई चवण वारो कोन हो। अहिड़े नाज़ुक ज़माने में अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में मोकलन फरमायो। नबी पाक दुनिया में अखि खोली दुनिया में वहशत ही वहशत हुई दुनिया में जबर ही जालत हुई दुनिया में जुल्म ऐं सितम उरूज थियो। नबी पाक माण्हुनि जो हाल ॾिसी रोईंदा रहंदा हुआ। ही इखलाक वारो नबी इखलास वारो नबी तकवा वारो नबी सच्चाई वारो नबी अमल वारो नबी इल्म वारो नबी ऐं पूरी दुनिया जे नबीअनि जो सरदार नबी अचणो ऐं अची चुको पर उन जी दिल या ज़रा महसूस कंदी हुई त ही जहालत छा जी आहे। ऐं अल्लाह ही जहालत खत्म कीअं थींदी। अल्लाह फरमाए महबूब नबी घबराए न वो ज़मानो ईंदो। आखिर नबी पाक की उम्र जॾहिं 40 साल थी आहे नबी पाक बस सॼी रात रोईंदा हुआ सॼो ॾींहुं क़ौम जो हाल ॾिसी रोईंदा हुआ। न्याणियूं ज़मीन में दफन पियो थिए मोहम्मद ॾिसे पियो माण्हुनि ते हाल ते ज़ुल्म थिए पियो नबी ॾिसे पियो। बिलाखिर माण्हुनि जे मुआशरे मां निकिरी जबले गार हिरा में चढ़ी विया उते रोई रोई खुदा खां दुआऊं घुरंदा या अल्लाह एड़ो को बुरहान अता कर एड़ी का ताकत अता कर एड़ो को इल्म वारो किताब अता कर तो ये मानू हिदायत दे
अची वञनि इन्हनि खे सिधी राह मिली वञे जानवरनि खां बदिलजी इंसान बणिजी वञनि फहाशी उरियानी मां निकिरी मुत्तकी बणिजी वञनि जहालत मां निकिरी इल्म ऐं अमल वारा बणिजी वञनि इन ज़माने गुज़रण दौरान चाश जो टाइम हो अगस्त जो महीनो 14 तारीख हुई अगस्त जी 14 तारीख हुई 610 ईस्वी हुई एडवर्ड गिब्बन जी लिखियल तारीख 610 ईस्वी जो 14 अगस्त जो ॾींहुं हो चाश्त नमाज जो टाइम हो आसमान ते हज़रत जिब्रील अमीन आयो चव लॻो या मोहम्मद इकरा ऐ मोहम्मद पढ़ो सादे फरमायो बिकारिए आऊं पढ़ली कोन आया छा पढ़ा जिब्रील जो पढ़ो अरे आसमान वारे रब फरमाए इकरा पढ़ो न रब जे नाले सां जंहिं तोखे पैदा कयो बिस्म रब्बिकल लज़ी खलक खलकल इंसान मिन अलक इकरा रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मा लम यालम सोना नबी तू रोई रोई जेको कुरान मुखां घुरियो पे वो कुरान को तोखे ॾियण शुरू करे छॾियो आहे हाणे घबराए न इन्हनि माण्हुनि ते कुरान पढ़ण तुंहिंजो कमु आहे अछो उजो इंसान बनाए जन्नती बनाइण वो रब जो कमु जहालत के खत्म करण लाइ मूं तोखे कुरान ॾिनो आहे हाणे पढ़ जा इन्हनि खे सम्झाए जा इन्हनि खे ॿुधाए जा ऐं कुरान केतिरो सम्झजे इहो असां ते फर्ज़ आहे असां ते फर्ज़ आहे त कुरान शरीफ़ पढ़ूं असां ते फर्ज़ आहे त कुरान खे सम्झूं वरना कुरान में लिखियल तो नमाज मता पढ़ो कुरान में लिखियल या अय्युहल्लज़ीना ला तक़रबुस सलाह नमाज जे वेझो न वञो ले थी उन्हनि जी जेके पढ़ंदा ई कोन मौलवी कुरान में ॿुधायो बस जान छुट्टी पर फरमायो न व अंतुम सुकारा अॻिते बि पढ़ो माना कुरान सॼो सम्झो सॼो पढ़बो तॾहिं फ़ाइदो थींदो ऐ ईमान वारो नमाज जे वेझो न वञो अॻिते फरमाए थो अगर नशे में हुजो अगर नशे में हुजो नमाज जे वेझो न वञो माना नशो अहिड़ी किनी शइ आहे नशो अहिड़ी बुरी शइ आहे जंहिंमें नमाज पढ़ण बि जाइज़ कोन्हे नमाज कैंसिल थी थिए तव्हांजी इन नशे जी बुराई में ऐं जे करे चओ त नशो छॾींदासीं नमाज न छॾींदासीं तो इंशाअल्लाह ताला नशे खां परे रहूं ऐं माहौल खे नशे खां पाक करियो मुसलमानो कलमे वारो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातियों रोई रोई अल्लाह का कुरान वरतो आने नबी जे सदके असां के कुरान मिलियो ऐं कुरान जे सदके असां के इस्लाम मिलियो अल्लाह के कुरान जे तर्जुमान रब्बुल आलमीन जो बयान सिपर नंबर 4 सूरत जो नालो माइदा सूरत जो नालो माइदा आयत नंबर 2 कुरान फरमाए तो बिस्मिल्लाह اليوم يئس الذين كفروا من دينكم فلا تخشوهم واخشون اليوم أكملت لكم دينكم وأتممت عليكم نعمتي ورضيت لكم الإسلام دينا
सफाई कई पट दे बहादुर साहब सबनी जमायतन के गड करे जेके कम वारा बवायदा सफाई कयो सिधाई करियो किते भितर पत्थर हो जे हटायो इते सफाई करे सफाई थी त पोजी पाल विछायो स्टेज लगायो लगी वई हां लाउड लगायो हां बल्ब लगायो हां जमायतन के विहारियो हां नातफान के विहारियो पो हां वरी मौलवी के वठी जो मक्सी साहब के वो वाइज करे वठी हां अब्दुल कदीर के वठी जो वो बयान कनो हां वरी गुलाम यासीन चन्ने के वठी जो हां छा थींदो हां भत खाओ दुआ थी वई बाबा हां सलाम वालेकुम माना पेरी मैदान थयो जमीन विच आयो पोते जमीन जी सेटिंग मथा लगा पाल मथा लगो जलसो मथा वरी मौलवी मथा वरी भत जो सुभान अल्लाह भत सुभान अल्लाह ढेरा जो आए तो जो बस सुभान अल्लाह एड़ा बुजुर्ग सुभान अल्लाह चवन बेड़ा ही पार सब गजी जो सुभान अल्लाह अल्लाह जी शान मुसलमान हो ये अल्लाह नबी सगोरल के मोकलियो पुछा गई वे हान जो हान ईसा अलैहि सलाम आयो वियो हान जहाल थी वैया किए खत्म थी फरमायो इन जहालत के खत्म करण जे लाए मोहम्मद नबी दो तने नबी मोहम्मद नबी जो से हान छा थी दो अल्लाह फरमायो हान कुरान मजीद दो यही मानो तू निष्ठा हान कुरान मजीद जे अचा का पो रंग दिसजा जहालत इन मां खत्म थी वेंदी पंजे पान के मारण जो खुदकशो खत्म थी वेंदियो हान ये मानो नमाजी बनवा कुरान जे सबके रोजायत बनवा कुरान जी तालीम जे करे सुन्नत जा पैरोकार थींदा कुरान जे सबके ये तालीम वारा थींदा इन जे अंदर में कुरान ईंदो तो कोई सदाकत जो बादशाह सडवो तो अदालत जो शहंशाह सडवो तो सखावत जो मेरे मुनी सडवो बहादुरी जो अगमान सडवो तो सियासत में सुल्तान सडवो को शुजाअत जो शहंशाह सडवो को शहीद जो सरदार थींदो तको वही जवान में जन्नत जो सरदार सडवो ये अल्लाह जो इनायत मक्को मिलियो वरी नबी मोहम्मद मिलियो नबी जे सदके कुरान मिलियो कुरान जे सदके इस्लाम मिलियो हाने इस्लाम चाहे तवज्जो कजो जेका आयत पढ़े माना जरूरी अल्लाह जो कुरान फरमाए तो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना ऐ सोना नबी अजो के दीन तो जो दीन कामिल ऐं मुकम्मल सजे ऐं खबे अग्यां ऐं पोयां मथा खां हेठ सजो इस्लाम कामिल किथे भी अधूरो कोने तो जो इस्लाम किथे भी खुटल कोने कामिल ऐं मुकम्मल इस्लाम वरज़ीतु लकुमुल इस्लाम दीना व अतममतु अलैकुम निअमती ऐ मुतो दीन तो जो दीन तमाम नेमतों कयो तुझे दीन दे तुझो दीन नेमत तुझो दीन नेमत दुआ जे भी इंसान में दीन उन दे अल्लाह जी नेमत जे घर में दीन होंदो उते अल्लाह जी नेमत होंदी जे जमीन ते दीन होंदो उन जमीन जे टुकड़े ते अल्लाह जी नेमत होंदी जे औरत में दीन होंदो उन ते अल्लाह जी नेमत जे मर्द में दीन होंदो उन मर्द ते अल्लाह जी नेमत जे नगड़े बार में दीन होंदो उन ते अल्लाह जी नेमत जे पोड़े में दीन होंदो उन ते अल्लाह जी नेमत जे घर में दीन होंदो उन घर में अल्लाह जी नेमत होंदी जे माहौल हुकूमत में दीन होंदो उन मुल्क में अल्लाह जी नेमत होंदी अरे पानी पियाण वारा वे छड़े रन के डेड रखा था भत खाइंदा पो बस पो वरी उथी प्यार जा वरी बल्ला बने कोन ये भत खाइंदा पो ये 11 जग खणी अच जा प्यार जा वे प्यार सबनी के सखावत आए तवज्जो जिंजो तवज्जो आए एक दफो सुभान अल्लाह एक गालियो तो समझण जो पूरे तवज्जो सा
हाँ थोड़ा अॻिते हलो, तवज्जो कजो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा इकराम के जेको दीन लस्यो उनमें बुधायो त दीन ही जो जेको भी दीन ते अमल कंदो उन जे दिल में बे मुसलमान जो एहतराम हुजण घुर्जे। मुसलमान एकरी जान वांगुर। हदीस पाक में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुस्लिमु सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। तमाम कामिल मुकम्मल मुसलमान हो जे हथ जे जुबान जे हथ जी तकलीफ का क्या मुसलमान महफूज हो जाओ। तेरी जुबान जो तज़किरो कयो वो हथ जो तज़किरो कयो छो जो जुबान हथ का वधीक खतरनाक होंदी है। जुबान सा पर पुठ पे दिल चीरे सकदी है, हथ सा सामू दिल चीरे सकदी है। इन्हीं जिक्र 1400 साल पेरी नबी पाक मुसलमान के समझायो ये कोने जेको नमाज पढ़े बस वही मुसलमान है, जेको रोज़ो रखे वही मुसलमान है। अल मुस्लिम सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। तमाम कामिल मुकम्मल मुसलमान हो जेकी जुबान जी तकलीफ का जेकी हथ जी तकलीफ का क्या मुसलमान महफूज हुजन। ज़बान सां गारियूं न ॾे छो जो मतलब मुसलमान मां निकरी न वञे, मुसलमानी जे खाते मां निकरी न वञे। गार न जुबान सां गिला न कर, गिला करण नाजायज़ ऐं हराम आहे। के काका गाल हराम होंदी आ, काका गाल मकरूह होंदी आ, के काका गाल वात मां कढबी आ वो नाजायज होंदी आ, का गाल वात मां कढबी आ त जायज होंदी आ। पर नबी से फरमायो वात मां कुरान पढ़ंदो त उते रब जी रहमत डायरेक्ट दिल ते वसंदो। असा माशाल्लाह डोहीरा या खाणुई बेतई केड़ा मरशा बेत नज़म ये हथ करे सजान उन का पुछ कुरान करे पढ़ियो तई कुरान कुरान का पढ़े जेके बेतई डोहीरा दा पढ़न उन का पुछ भला कुरान के करे हथ लाथो त इन महीने में 2 महीनन में 3 महीनन में भला रमजान में भूलजी कुरान पढ़ियो तई। अने ते सब मुसलमान बैठा आहियूं असी उहे आहियूं जेके आलिमन सां प्यार करे कुरान सां प्यार करे इन मजलिस में आया आहियूं। बाक़ी असां के को भी दिल में मफाद कोने, असां के हिया त कुरान जी रहमत रब जी रहमत नबी मोहम्मद जी रहमत नसीब थी वजे इन ला आया आहियूं। पर जेकरे पेरा खणबान असां के 6 महीना थी गया अञा कुरान के हथ कोन लाथो। असां हाण मूंखे ॿुधाए जेको ॿाहिरि पिया फिरनि हिननि सां हाल छा हूंदो। इन करे अज अज़म कयो त इंशाअल्लाह अज खां वठी कुरान रोज़ानो पढ़ण जी पाण ते तहरीक शुरू करे छॾींदासीं। रोज कुरान पढ़ंदासीं तो इंशाअल्लाह। मोबाइल के टाइम घटिजो, कुरान के टाइम वधीक ॾियो। भला वधीक नथा ॾियो, जेतिरी मोबाइल था हलायो ओतिरो तो कुरान के पढ़ो। मोबाइल हलायूं था नफ्स के खुश करण लाइ, नफ्स अंदर नफ्सा उनके खुश करण लाइ। तो भला नफ्स के जेतिरो खुश कई ओतिरो तो भला रब के खुश कर न। वरना हुजण हीअं घुर्जे इस्लाम चवे थो त नफ्स के कुही ख़त्म कर